बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अहले बैत तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदे फ़िक़े में अहकाम नजात जे बारे में पंजो दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। अहकाम नजात मां पंजो जॻह आहे खून आहे, यानी रत। उहा जॻह नजिस आहे। उहा कंहिंजी नजिस आहे, कीअं आहे, उनखे बयानु कयूं था। इंसान ऐं हर उन हैवान जो खून जेको खून ज़िंदा रखंदो हुजे, यानी जेको उनजी अगरि साह वारी जेका रग हूंदी आहे, अगरि उहा उनजी कटी वञे त जेको खून जेका उछलिजी करे निकिरंदो हुजे, अहिड़े जानवर इंसान जी जेका आहे रत नजिस आहे। उहो जेका हैवान चाहे उहो हलाल हुजे या हराम हुजे, माना हर जानवर जेका खून जेका निकिरे थो, रत जेका उहा नजिस आहे। ऐं अहिड़े जानवर जो खून जेको उछलंदड़ खून नथो रखे, पाक आहे। मिसाल जे तौरु मच्छी जो रत या मच्छर जो रत वग़ैरह इहो जेका आहे पाक आहे। ॿियो मसइलो, जिन जानवर जो गोश्त हलाल आहे, अगरि उन्हनि खे शरीयत जे मुक़ररु कयल उसूलनि मुताबिक़ ज़िब कयो वञे, जेकॾहिं उहो मामूल मुताबिक़ उन जे बदन मां रत निकिरी वञे त जेको खून बदन में बाक़ी रहिजी वञे त उहो पाक आहे। पर जेकॾहिं निकिरंदड़ रत जानवर जे साह खणण जे करे या ज़िबे वक़्तु जानवर जे मुंडी जे मथे हुजण जे करे जेका उहो जेको खून जेका पोइ ते अगरि हटी थो वञे जिस्म जी तरफ़, उहो जेका आहे खून जेका गोश्त वग़ैरह जेको आहे उहो जेका नजिस थी वेंदो आहे इन खून जे ज़रिए सां। ऐं उहो जेका खून बि जेका आहे नजिस आहे। अगरि कपिड़नि वग़ैरह खे लॻंदो त उहो जेका आहे कपिड़ा वग़ैरह नजिस थी वेंदा अहिड़े खून सां। त अॼुकल्ह जो मुआशिरे में ॾिसो, शहरनि में अगरि जे असां अगरि कुकड़ वग़ैरह ज़िब था कनि, त हालांकि उहो एतिरी छुरी जेका तेज़ हूंदी आहे, अगरि उनजे शहर ते रखनि था मस ऐं उनजी मुठी कटिजी वेंदी आहे, अञा खून क़ाबिल न आहे निकिरंदो, न खणी ड्रम में विझंदा आहिनि, उहो फतकी करे सही उनजो खून कोई ते जेको मोटी करे सॼो आहे त खून जेको आहे नजिस थी थो, जेको गोश्त नजिस थींदो, जेको उनजो खून जेको शहर जे ज़रिए सां कटियो थो, जेको तेज़ निकिरे थो, उहो खून निकिरी वञे, उहो जेको ॿियो खून जेको अंदरि जिस्म में जेको गोश्त में रहियल आहे उहो पाक हूंदो आहे। अगरि उहो गोश्त जेको शहर जे कटा सां निकिरे थो, इहो जेको वापसि वेंदो आहे त उहो जेका खून जेको आहे गोश्त में नजिस थी वेंदो आहे, जेको खून बि जेको आहे नजिस हूंदो आहे। अहिड़े जेका आहे निजात का इंसान परहेज़ करे। अगरि कपिड़ा वग़ैरह खे लॻी वेंदी अहिड़ो खून त जेका कपिड़ा वग़ैरह नजिस थी वेंदा। ॿियो मसइलो आहे, जेके कुकड़ जे आने में रत जेका पीले रंग जी जेका टिकी हूंदी आहे, अगरि उन में थोरो अगरि रत जो अगरि को ज़रूरु हुजे त उन खां जेका आहे एहतियात मुस्तहब जे मुताबिक़ उन्हनि खां परहेज़ करणु घुरिजे, यानी उन खां परहेज़ करे। ऐं ॿियो मसइलो आहे, अगरि दंदनि जे महारनि मां निकिरण वारो खून वात जी जेका लुआब हूंदी आहे, जेका थुक हूंदी आहे, त उन सां मिली करे अगरि उहो जेका खून जेका उन सां मिली करे ख़तमु थी वञे ऐं उहो खून मासूम न थिए, उहो जेको लुआब में तब्दील थी वञे, त उहो जेको आहे उन खां परहेज़ करणु लाज़मी कान्हे का। अगरि बि मतिलबु अगरि कंहिं शख़्स खे इहा ख़बर न हुजे त खल जे जेका हेठां जेको आहे खून ॼमी वियो आहे, या जेका हेठि जेका लॻल आहे, जेका ॻाढ़नि जेका ज़ाहिर आहे, ऐं जेको गोश्त जेको आहे अहिड़ी शिकिल अख़्तियार करे वियो आहे, त उनखे अगरि ख़बर न हुजे त उहा शइ जेका आहे पाक आहे, यानी उहो खून कोन्हे, यानी उहा शइ हेठां जेका लॻा ख़बर कान आहे खून आहे या जेका धक लॻा गोश्त अहिड़ी शिकिल अख़्तियार करे वियो आहे, उहा शइ जेका आहे पाक आहे, नजिस कान्हे का। ॿियो मसइलो, जेका पीलाइण जेके रंग जी हूंदी आहे, ज़ख़्म जी हालति बहितर थियण खां पोइ उन जे चौधारी जेका आहे थी वेंदी आहे, जॾहिं उन जे मुतालिक़ उहा ख़बर न हुजे त उन में रत बि मिले त उहा जेका आहे खल जेका पीली थी वञे उहा पाक आहे, यानी उहा नजिस कान्हे का। ऐं ॿियो जेको छऊं ऐं सतूं जेको आहे नजात मां कुतो ऐं सुअर नजिस आहिनि, एसी ताईं जो उन्हनि जा वार, हॾियूं, नंहं ऐं उन्हनि जे हर क़िस्म जी आलाइण बि नजिस आहे, यानी जेके पाक कोन्हनि के हर शइ जी नजिस आहे।
अठूं जेका आहे नजासत खाईंदड़ जानवर जो पघर, उठ जो पघर ऐं जेको इंसानी नजासत खाइण जी आदत करे चुको हुजे उहो जेका नजस ऐं एहतियात वाजिब जे मुताबिक़ ॿियनि जानवरनि जो उहो पघर जेकी उहा आदत रखंदा हुजनि, यानी जेका उठ जॻह इंसानी जेका नजासत खाईंदा हुजनि उनजो जेका आहे पघर बि नजस आहे। ॿियो मसइलो आहे हराम तरीक़े सां जनाबत वारी हालत रखण वारे शख़्स जो पघर पाक आहे ऐं उन सां निमाज़ बि सही आहे, इहो जेका आहे पघर जो नजस कोन्हे। अॼु जी गुफ़्तगू पंहिंजी पोइ ॼाणे थो ॿुधे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।